अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सकरन में इमाम हुसैन ऐं गाज़ी अब्बास जे विलादत जा जश्न मल्हाया विया। उन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि काइनात जे मोहसिन इमाम हुसैन ऐं गाज़ी अब्बास जे जश्न आमद जे मौक़े ते सकरन जे हैदरी मस्जिद वटि शियान हैदर करार तरफ़ां वहीद अली जे मेज़बानी में जश्न मल्हायो वियो, जंहिंमें कसीदा ख़्वां इंजीनियर वक़ार नूर कीरियो, मीर मज़हर मलाज़ ऐं ज़मार मेहार अली हैदरी जिन कसीदा पढ़िया। ज़मार शफ़ी मोहम्मद, नवीद भट्टी, मोहसिन रज़ा, बरकत अली जलबाणी, ज़ामिन अली, काशिफ अली शिरकत कई। ॿिए पासे ॻोठ नेबाओ भोरा में मीर मुर्तज़ा ऐं मीर मुजतबा ॾहियो जे मेज़बानी में जश्न इमाम हुसैन ऐं गाज़ी अब्बास खे मौलाना ज़ाहिद अली ख़िताब कंदे फ़ज़ाइल बयान कया ऐं नुआ ख़्वान दामन अली मनक़बत पेश कयूं। जॾहिं त ॻोठ हाजी गाज़ी खान बुरड़ो में बि शफ़ी मोहम्मद बुरड़ो, सलीम बुरड़ो ऐं शहज़ोर बुरड़ो जे मेज़बानी में हिकु भरपूर जश्न आमद मौला मल्हायो वियो, जंहिंमें ज़ाकिर मेहताब अली मुंतज़री ख़िताब कयो, जॾहिं त इंजीनियर वक़ार नूर कीरियो ऐं ॿियनि मौला हुसैन ऐं गाज़ी खे मुनक़बत सां भेटा ॾिनी। जॾहिं त सभिनी प्रोग्रामनि में मौला जे आमद जा केक पिणु काटिया विया।